पाण में हिसो कंदो या पुलिस लाइ कुछ बचाए रखंदव? हाँ साहब, छो न, तव्हांजो भी हिस्सो कढंदासीं, पर तव्हां असांखे गिरफ़्तार तो कोन कंदो न? गिरफ़्तार न, बाक़ी उम्र कैद या फाहीअ जो फंदो तुंहिंजो मुक़दर हूंदो, मुक़दर। ज़ालिम औरत, कातिल हसीना। ज़ालिम औरत, पंहिंजो मुड़ुसु माराईंदे तोखे ज़रो बि अहसास न थियो? ॿुधाए त तो इहो ज़ुल्म छो कयो? साहब, पैसनि जी लालच में मां अंधी थी वई हुयसि। त पोइ इहे पैसा तोखे ई मिलनि हा, तुंहिंजो मुड़ुसु क़बर में थोरी खणी वञे हा। मुड़ुस जे पैसनि ते ज़ाल जो ई हक़ हूंदो आहे। उहे पैसा तुंहिंजे हवाले करे त पियो, ख़ामख़ा उन वीचारे खे तव्हां गोली हणी माराए छॾियो। न साहब, वो सभु पैसा मूंखे न पियो ॾे, हू अधु पैसा पंहिंजी वॾी घरवारी खे पियो ॾे, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि ई न हुई, ऐं मजबूरी में अची मां इहो क़दम खयो। हुनजो फ़ैसिलो त बहितर हो, शरई ऐं कानूनी। भला तोखे एतिराज़ छो पियो थिए? शरीयत में ऐं कानून में सभई घर वारियूं कानून मुताबिक़ हिसे जूं हक़दार हूंदियूं आहिनि। तो अल्लाह जे कानून खां मुंहुं छो मोड़ियो? बसि साहब, मूंखां ग़लती थी वई। ग़लती न, गलतान। तव्हां जहिड़ा माण्हू पैसे जी लालच में अची नेठि लापाक तव्हांजी पकड़ कराई न। हाणे मूंखे इहो ॿुधायो त फुर थियल पैसा किथे आहिनि? साहब, उहे पैसा मूं वटि मौजूदु आहिनि। उहे पैसा पुलिस जे हवाले कर। हा हा, मां ॾियांव थी। अब्बासी जेके पैसा मिलनि था, इहे सभु पैसा प्रोफेसर जी पहिरीं घरवारी जे हवाले कर। बाक़ी हिन ॿिन्ही भाउ भेणनि ते एफआईआर दाख़िल कर ऐं ॿिन्ही खे जेल मोकिल। साहब, हिननि जहिड़नि छोकिरनि जे करे ॿियूं केतिरियूं छोकिरियूं बदनाम आहिनि।